बा बावल के आस्ते आस्ते नहीं सर बावल के मजबूर कियो वियो आहे जेकर बावल के मजबूर कियो वियो आहे जेकर सजावल खान में थोड़ी भी इंसानियत हुजे हा त वञो साईं एजाज वञ क्यों बेचारे माहौल खान खे मजबूर कयो वियो आहे। हिकु त उहो वीचारो न्याणी जो पीउ आहे जेको शख़्स न्याणी जो पीउ हूंदो आहे उहो अंदरि फाटल इहा सजावट खे केॾी बावल जे मथां केॾी वॾी क़यामत गुज़री आहे। हुन ज़हर जो ठुक पीतो आहे महज़ पंहिंजी न्याणी जी इज़त बचाइण ख़ातिर। अगर सजावल में थोड़ी भी इंसानियत हुजे हा त हू बहाल ऐं मीर जे विच में ॻाल्हियूं कराए हा जेकॾहिं हुन सजावल जे अखियुनि में थोरो बि शर्म हया हुजे हा गैरत हुजे हा ॿिन्ही मीर ऐं माहौल जे विच में ठहाव कराए हा न कि तीली हणी बाहि बारे भभड़ न कि तीली हणी ऐं बाहि ॾेई भभड़ मचाए हा हेॾो वॾो छेड़ो कराए हा। वरी ॿिए ॻाल्हायो सजावल खान पाण खे ॾाढो सम्झणु लॻो आहे ऐं तकबर में अची वियो आहे शेर अली जेसीं ताईं इहो सजावल खान सॼी बिरादरी खां इन में उथिया हो हा थी विया यूट्यूब लाइ हा शेर अली थो ॻाल्हाए बाल खे मजबूर कयो वियो आहे जेकॾहिं सजावल में थोरी बि इंसानियत हुजे हा त हू बाल ऐं मीर जे विच में ॻाल्हियूं कराए ॿिन्ही खे हिकु कराए छॾे हा पर हुन ईअं कयो ओके हा हा इंसर्ट वठोसि 200-300 इंसर्ट ॾे न खिली वियो थो पोइ ॻाल्हाए थो शेर अली ॾिसी वरी हुन ॻाल्हायो वाहिद थोरो सुठो करे चओ पुट वॾा इहो सजावल खान पाण खे ॾाढो सम्झणु लॻो आहे वॾा हिन तर में सजावल पंहिंजो पाण खे मुड़ुस माण्हू सम्झणु लॻो आहे। हा एतिरो चओ खान छो थो चए तूं तुंहिंजो वॾो आहे छा वॾा सजावल हिन तरह जो पंहिंजो पाण खे मुड़ुस माण्हू थो सम्झे वो तो सावन जो झेड़ो आता है कि दिल में डंडो था ना को मरदे मरी गई उनके सजावल के या ये उन्हनि जो ही दाए तू पांचो पाण के तिमार चित्र बड़ा यो से पांचो पाण ॾाढो मुड़ुस माण्हू थो सम्झे पाण खे मुड़ुस माण्हू थो सम्झे वरी खान हा